والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن أولى الناس بإبراهيم الذين اتبعوه وهذا النبي والذين آمنوا والله ولي المؤمنين صدق الله العظيم وصدق رسول النبي الكريम. अवां जे साम्हूं ज़िक्र हली रहियो आहे यहूदियुनि जी दावा आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम असांजो आहे ऐं नसारनि जी दावा आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम असांजो आहे। वरी मकी पाक जा मुशरिक पिया चवनि त असां उन जी औलाद आहियूं, तंहिं करे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम असांजो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फ़ैसिलो फरमायो त इन औलन नास बि इब्राहिम लल्लज़ीन तबऊहु, बेशक माण्हुनि मां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे वेझा ऐं वधीक हक़दार उहे शख़्स आहिनि जेके उन जी ताबेदारी कनि, उन जी ताबेदारी कयाऊं। वहाज़न नबी हो, ऐं ही नबी यानी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात। वल्लज़ीन आमनू, ऐं उहे शख़्स जिन ईमान आंदो, इहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा वधीक हक़दार आहिनि। मुमिनीन, ऐं अल्लाह ताला जेको आहे सो मोमिननि जो मददगार आहे। हिन आयत करीमा जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इहा वज़ाहत फरमाई त कंहिंखे वेझे थियण जे लाइ सिर्फ़ु दावा जी ज़रूरत न आहे त मां हिन जो वेझो आहियां, बल्कि उन जो सबूत ई आहे जो उन जी ताबेदारी करे ॾेखारे। ऐं रब करीम फरमाए त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे वेझा उहे आहिनि जिन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी शरीयत जे मथां, उन जे कानून जे मथां अमल कयाऊं। ऐं इस्लाम जे अंदरि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे अंदरि असां वटि अॼु बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो सुन्नतूं मौजूदु आहे। इहे क़ुर्बानी जा ॾींहं आया, कंहिंजी सुन्नत कईसीं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम। इन खां अलावा ॿियूं बि 7 सुन्नतूं आहिनि, उमूमी तरह सां मुस्लमान उन जे मथां अमल करे थो पियो। यानी असां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा ताबेदार आहियूं। तंहिं करे इब्राहिम अलैहिस्सलाम खे यहूदियुनि खां, नसारनि खां वधीक वेझा असां मुस्लमान मदीने वारे संग जा उम्मती आहियूं। ऐं इहा ॻाल्हि बि वाज़ियो थी वई जेकॾहिं केरु कंहिंजे नसब मां आहे, कंहिंजी औलाद मां आहे, उनजो इनकार न कबो, पर उहो नसब उनखे एतिरो वेझो नथो करे, वेझो करे थी। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात लल्लज़ीन तबऊहु में वज़ाहत सां फरमाईं त आल हुजणु सिर्फ़ु शराफ़त न आहे, बल्कि शराफ़त आहे ताबेदार हुजणु। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु हुयो, नसबी पुटु हुयो, पर नाफ़रमान थियो, त पुटु हुजणु ऐं आल हुजणु उनखे फ़ाइदो न ॾिननि। यानी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फ़रत जी करे फ़ाइदो हासिलु करिणो आहे त जंहिंजे लाइ हुकुम ताबेदारी जो आहे उन जी ताबेदारी करणु घुरिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल खे शराफ़त आहे, आल हुजण जो, औलाद हुजण शराफ़त आहे। पर अल्लाह जे महबूब जे क़ुर्ब खे हासिलु करण जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल जे मथां बि लाज़िम आहे त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कनि। पोइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त ही नबी यानी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन बि ताबेदारी कई ऐं ईमान वारा बि कनि था पिया। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अहिड़नि मोमिननि जो मददगार आहे। वदत ताइफ़तुम मिन अहलिल किताब लौ युदिल्लूनकुम वमा युदिल्लून इल्ला अनफुसहुम वमा यशऊन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिकिड़ो गुरोह किताब वारनि जो इहो इरादो था कनि, इहो ख़्यालु कनि था पिया जेकॾहिं गुमराह कनि तव्हांखे, यानी इन रस्ते खां, अल्लाह जे महबूब खां तव्हांखे हटाइनि। इहा साज़िश हली रही आहे। अॼु बि ईसाइनि जी तहरीक हले थी पई, यहूदियुनि जी तहरीक अॼु बि दुनिया में हले थी पई। के ज़ोर था लॻाइनि त यहूदी कयूं, के ज़ोर था लॻाइनि त ईसाई कयूं। अहिड़ी तरह सां ॿिया बि बातिल मज़हब आहिनि जेके पंहिंजे तरफ़ जे माण्हुनि खे छिकनि था पिया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए वमा युदिल्लून इल्ला अनफुसहुम,
इहे न गुमराह कनि था मगर पंहिंजी जानियुनि खे पाण खे गुमराह कनि था। वमा यशुरून, पर उन्हनि वटि एतिरो शूर न आहे त कंहिंजे लाइ कनि था पिया, छो कनि था पिया, ऐं उन्हनि खे इहा सम्झ में कोन्हे की। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात न आयत करीमा जे पोएं हिसे में इहा ॻाल्हि वाज़िब कई, यानी इहे शख़्स जेके मुस्लमाननि खे गुमराह करण जी कोशिशि कनि था, मुस्लमान एॾा त मज़बूत आहिनि, हू पंहिंजे गुमान में ईअं था चवनि त असां हिननि खे भटकाईंदासीं, बेराहो कंदासीं, पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हुनजो रद्द फरमायो। फरमाए त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती एतिरा कमज़ोर थोरी आहिनि जो कंहिंजे दाव में फासी पवनि, कंहिंजे मकर ऐं फ़िरेब ऐं चकर जे अंदरि फासी पवनि, बल्कि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे गुमान में ख़ुशि था अचनि त असां हे कमु करे कामयाबु थिया आहियूं। बल्कि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मथां कंहिंजो बि मंतर नथो हली सघे, कंहिंजी बि ताक़त नथी हली सघे, छो जो जंहिं क़ौम जो ईमान मज़बूत हूंदो, किलो ईमान वारो मज़बूत हूंदो, त कंहिंखे ताक़त आहे जो हुनखे उखड़े सघे थो। ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जेका आहे मज़बूत क़ौम आहे, ईमान जे लिहाज़ सां पूरी दुनिया जे अंदरि इन जो ईमान जेको आहे सो दुनिया जी नज़र में आहे त असां इन्हनि खे हटायूं ऐं इन्हनि खे रद्द कयूं, मोटायूं। बल्कि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे ईमानी कुवत सां मज़बूत फरमायो आहे। ऐं बातिल कुवतूं जेके बि कोशिशि कनि थियूं पियूं, ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात अहले ईमान खे उनजे मथां ग़लबो अता फरमायो आहे। इरशाद फरमायाई, या अहलल किताब लिम तकफुरून बि आयातिल्लाह व अंतुम तशहदून। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए, ए किताब वारो, छो था अल्लाह जी आयतुनि जो इनकार कयो, छाजे लाइ था कयो? व अंतुम तशहदून, ऐं तव्हां गवाह आहियो हिन ॻाल्हि जा, तव्हांखे ख़बर बि आहे उहे आयतूं कहिड़ियूं आहिनि जंहिंजे लाइ अल्लाह ताला खे फरमाए थो पियो त किताब वारो तव्हां अल्लाह जी आयतुनि जो इनकार छो था कयो? उहे आयतूं उहे आहिनि जेके उन्हनि जी किताबनि में लिखियलु आहे, तौरात शरीफ़ में, इंजील में, ज़बूर में लिखियलु आहिनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त तव्हां हिननि खे रद्द करण जी कोशिशि कयो था, पर कम से कम पंहिंजा किताब त खोले ॾिसो न। तव्हांजे किताबनि जे अंदरि मुंहिंजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सिफ़तूं, उनजो शान ऐं उन जूं निशानियूं लिखियूं पियूं आहिनि, उनजे उम्मत जूं सिफ़तूं लिखियूं पियूं आहिनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए, व अंतुम तशहदून, तव्हां हिनखे ॼाणो था, तव्हां हिन जा गवाह आहियो, तव्हांखे ख़बर आहे, यानी ॼाणी वाणी पाण खे गुमराह त कयो पर ॿियनि खे कोशिशि कयो था पिया। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त छो था इहो कमु कयो? फरमाए त या अहलल किताब लिमा तलबिसून अल हक़ बिल बातिल, ए किताब वारो, छो हक़ खे बातिल सां गॾायो था, व तक्तुमुल हक़, ऐं हक़ खे लिकायो था, ईअं न सम्झो त तव्हां बेख़बर हो, तव्हांखे मुस्लमान जी ख़बर ई न आहे, तव्हांखे मदीने वारे साईं जे शान मर्तबे जी ख़बर न आहे, उनजी उम्मत जी ख़बर न आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हां हक़ खे लिकायो था ऐं ॼाणी वाणी हक़ खे बातिल सां गॾायो था पिया। बल्कि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे आसमानी किताबनि जे अंदरि पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान खोले खोले करे बयानु फरमायो आहे। ऐं कंहिं दुनिया जी ताक़त खे न आहे, का दुनिया में एॾी ताक़त ई न आहे जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान खे लिकाए या उनखे घटाए। बल्कि जीअं वक़्तु गुज़रंदो थो वञे, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान खे बुलंद जीअं फरमायो आहे, अञा बि उनखे रिफ़त अता फरमाए थो। दुआ आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमा बरदारी ऐं उनजी मुहबत अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलीयुल अज़ीम।